सारी रात सुबहान जागी जन याद कयो, सारी रात सुबहान जागी जन याद कयो। उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटी अलतो मान, कोड़े कन सलाम अचो आसन उनजे। तन तस्बी मन मणियो दिल दबू रोजन, तंदो जे तलब जो वहदत सर वजन। वहदहू ला शरीक लहू यो राग रगन, सुसताई सुहन निंदी बाद तरजन जी। जमात समूरे सब खां पहिरीं पाण सब गॾिजी मदीने जे ताजदार शफ़ी रोज़े शुमार असां पाण जे आधार हुज़ूर अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में दिल जी अक़ीदत मोहब्बत ऐं ख़ुलूस सां गॾिजी बावाज़े बुलंद दुरूद शरीफ नज़रानो पेश करियो। पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सल्लु अलैहि सलातु व सलामुन अलैका या रसूलल्लाह, सलातु व सलामुन अलैका या हबीबल्लाह। मूंखां अॻु में अवां बहितरीन हिकिड़े शानदार किताब जी झलक सिर्फ़ महसूस कई। शानदार किताब सिंधी में अहिड़ी तकरीर अवां खे बमुश्किल ॻोल्ही लभे जेको असांजे ज़ालनो मनवार मुस्तफ़ा जो फारिग़ ऐं मुदर्रिस मौजूद आहे हज़रत मौलाना जमालुद्दीन बहितरीन सिंधी में ख़िताब फरमाईंदा आहिनि। पूरे इलाइक़े में सुहिणे नमूने पसंदि कयो वेंदो आहे। वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे, वक़्त जी क़िलत खे ॾिसंदे मोहन साहब पंहिंजो बयान थोरो ई कयो। इन ई ॻाल्हि खे आऊं अॻिते वधायां थो जंहिं जॻह ते मोहन साहब छॾी आहे। अल्लाह वारनि जी निस्बत ऐं अल्लाह जा महबूब बंदा उन जो कहिड़ो शान आहे, मर्तबो आहे। रब तबारक व तआला जल्ल शानहू उन मथे कहिड़े नमूने राज़ी आहे। थोड़ी देर जे लाइ मां लब कुशाई करण जी जसारत करियां, पर हिकिड़ो दफ़ो वरी दुरूद शरीफ जो नज़रानो पेश करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। सल्लु अलैहि सलातु व सलामुन अलैका या रसूलल्लाह, सलातु व सलामुन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। कुरान शरीफ की आयत करीमा में तिलावत करने जो शर्फ हासिल किया। अल्लाह जो कलाम फरमाए तो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बेशक खबरदार, अला खबरदार, इन बेशक औलिया अल्लाह जेके अल्लाह जा वली आहे, ला खौफुन अलैहिम उन्हनि मथे को बि खौफ न आहे, वला हुम यहज़नून ऐं न कि उहे ग़मगीन थींदा। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून इहे माना उहे आहिनि जेके ईमान जी दौलत खां त मालामाल आहिनि पर परहेज़गार ऐं मुत्तक़ी बि आहिनि। इहो क़ुरान शरीफ़ बयान आहे। हू बहू लफ़्ज़ ब लफ़्ज़ मां खे तर्जुमो करे ॿुधायो। क़ुरान शरीफ़ जे अंदरि सिर्फ़ इहा हिकिड़ी आयत अल्लाह जे वलियनि जे शान में न आहे। क़ुरान शरीफ़ में मुतअद्दिद दफ़ा कई बार अल्लाह जे नेक ऐं सालिहन बंदनि जो ज़िक्र थियो आहे, पर इहा मशहूर आयत करीमा आहे जंहिंखे हमेशह उलमा किराम पढ़ंदा रहंदा आहिनि मजलिसनि जे अंदरि। ही अल्लाह जे वलियनि जो शान क़ुरान शरीफ़ बयान कंदो आहे। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां जॾहिं पुछो वियो त या रसूल अल्लाह जा वली केर आहे, उनखे असीं कीअं सुञाणे सघूं? ग़ालिबन इहो सवाल हज़रत फारूक आज़म कयो। हज़रत उमर अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाहु तआला अन्हु सवाल कयो इन ई आयत जे तहत जो जेको बयान है तफ़सीर के अंदर। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जा वली केर आहिनि, असीं उनखे कीअं सुञाणूं? अल्लाह जे महबूब फरमायो इज़ा ज़ुकिर अल्लाह, रब के महबूब फरमायो
अल्लाह जा वली उहे आहिनि जॾहिं उन्हनि खे तव्हां ॾिसो त अल्लाह यादि अची वञे। अल्लाह जे वली जी जॾहिं तव्हां ज़ियारत करियो त अल्लाह यादि अची वञे। उहे अल्लाह जा वली आहिनि, यानी उन्हनि खे ॾिसण सां अल्लाह यादि अची वञे। पाण दुनिया जे अंदर बि कंहिंखे ॾिसंदा आहियूं, ख़ासि करे जॾहिं जेके हाजी हज मथे विया आहिनि ऐं थोरा घणा नॉलेज रखनि था, घुमंदड़ फिरंदड़ आहिनि, जीअं असांजो हाजी सुखी मोहम्मद वग़ैरह, अहिड़े नमूने जेके माण्हू हज मथे विया होशियार माण्हू हुजे, हाजी सिराज वग़ैरह वेठा आहिनि, जेके हज मथे वञी आया आहिनि होशियार हाजी, उते उनखे इहो महसूसु थियो हूंदो बिना पुछण जे जंहिंखे बि ॾिसंदासीं पाणखे ध्यानु अची वेंदो हीउ फलाणे मुल्क जो माण्हू, हीउ यूरोपियन आहे, हीउ अफ़गानी आहे, हीउ पाकिस्तानी आहे, हीउ इंडियन आहे। अच्छा, इंडिया में बस ॾिसंदासीं त हीउ नेपाली आहे, हीउ ग़ालिबन यूपी या बिहार या इन पासे जो आहे, हीउ पंजाबी आहे, हीउ राजस्थानी आहे। पोइ राजस्थानी में बि असीं ॾिसंदासीं हीउ पंहिंजा जेके ज़िला आहिनि, बीकानेर, जैसलमेर, बाड़मेर, इन इलाइक़नि जो सिंधी लॻे थो। अहिड़े नमूने ख़बर पवे थी हीउ माण्हू किथे जो आहे। कारण कहिड़ो? कारण ही आहे त उन इलाइक़े जूं निशानियूं उन में मौजूदु आहिनि। जेकॾहिं अफ्रीकन आहे त हू अफ्रीकन लॻे थो, जेकॾहिं अमेरिकन आहे त हुन में अमेरिका जूं निशानियूं नज़र अचनि थियूं, उते जी वज़ाक़त, उते जो लिबास। जेकॾहिं यूरोपी आहे त पोइ असीं हुनखे ॾिसूं था त हुन में सारियूं अंग्रेज़नि वारियूं जिस्मी जेको सो नशो नुमा, नशीबो फराज़ वग़ैरह, जिस्म जी जेको सो हाइट या दुबलापन, जेकी हर इलाइक़े जो अलॻि अल्लाह तबारक व तआला जल शानो पहचान रखी आहे। उन पहचान जे हिसाब सां उहो माण्हू सुञातो वञे थो त हीउ फलाणे मुल्क जो आहे, फलाणे इलाइक़े सां ताल्लुक़ रखे थो। अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे महबूब वलियन खे उहे निशानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उहे उन जी जेको सो रंग ढंग जे अंदर वो नमूनो रखियो आहे जो जॾहिं उन खे ॾिसो रब यादि अची पुकारे थो। हीउ माण्हू के हिते जे वॾेरे सां ताल्लुक़ नथो रखे, हीउ माण्हू हिते जे के जेको सो हीरे सां ताल्लुक़ नथो रखे, हीउ माण्हू यकीनन अल्लाह सां मुहबत रखे, हीउ रब जो महबूब बंदो आहे। उन खे ॾिसी अल्लाह यादि अचे वञे, उन जी ज़ियारत करियूं त रब यादि अचे वञे। कारण कहिड़ो आहे? हूअं त ॾिसण वञो त सारो जिस्मानी सिस्टम उन जे जहिड़ा हथ अहिड़ा असांजा हथ, अल्लाह जे वली जा, अल्लाह जे वली जूं अखियूं जहिड़ियूं असांजूं अखियूं, अल्लाह जे वली जी ज़बान अहिड़ी असांजी ज़बान, अल्लाह जे महबूब बाने जा पेर जिस्म अहिड़ो असांजो पेर ऐं जिस्म, सभु कुझु असांजो साॻियो इंसान, पर हुन ऐं असां में कुझु फ़र्क़ु नज़र अचे थो। उहो कहिड़ो फ़र्क़ु आहे? हिन आयत में बयान कयो आहे, अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून, उहे ईमान सां गॾोगॾु परहेज़गार बि आहिनि। मिसाल अर्ज़ करियां, हिकिड़ो हमरा वेठो हो त उते अल्लाह जो महबूब बंदो वेठो, अल्लाह जो बंदो वेठो, ऐं ॿियो हमरा पाण जहिड़ो आम हू बि वेठो। उन अल्लाह जे बंदे हिकिड़ो बाठियो खयो, नंढो बाठो खणी उन मथे पढ़ी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। ई 3 दफ़ा पढ़ी फुको ॾिनी तो बाठो सोन थी वियो। छा थी वियो? बाठो सोन थी वियो। हमरा असां जॾहिं ॾिठो पे जंहिंखे अल्लाह जे वली जी अज़मत जी ख़बर न आहे, उन ॾिठई पे सोन ठाहिण त आसान लॻो पियो, सोन ठाहिण आसान लॻो पियो, सोन बनाइण में कोई दिक़त न आहे। हू घरे आयो, घर वारी ॿारनि खे सॾ कई, अचो आया कि बाठा गॾु करियो, बाठा भेड़ा भेड़ा। हाणे राति सॼी वीचारे खे लॻाए छॾियो बाठे,
घर जा हेॾा होॾा बाठा खड़ा ढिग कुल ओटे मथे ढिग पियो वॾो ढिग करे अरे घर वारी पुछो कॾहिं छा थो अॼु पंहिंजो कमु लहे थो पाण ज़बरदस्त बणिजी वेंदासीं वॾा मालदार बणिजी वेंदासीं वॾा तूं सम्झे छा थी मूंखे वॾो नुस्ख़ो हथ आयो बाठे जो वॾो ढिग करे हाणे हमरा मथे वज़ू करे आयो कपड़ा वपड़ा पाक पातल हुआ नमाज़ में इशा पढ़ियो हो सुमणी सब कुछ करे पाकाई सां बस बिल सुठे नमूने बिस्मिल्लाह शरीफ करे कुलोला शरीफ पढ़ी 3 दफा पढ़ी फुरकुर नहीं तो यार ये बाठा बाठा जे बाठा पिया ये शायद गलती थी वई वरी वारे पढ़ी हाणे को 3 दफा न 5 दफा पढ़ी 5 दफा पढ़ी ॾाढी भूख बाठा बाठा 11 दफा पढ़ी 21 दफा पढ़ी 41 दफा पढ़ी पर रात सॼी फूकू नहीं पढ़ी फजर नमाज का फूकू ॾींदो रे बाठा बाठा जा बाठा पिया उन्हीं में को बि तब्दीली ना आई उहे बाठा जा बाठा पिया आखिर तंग थी सुबुह जो लट के सूफी 3 दफा पढ़ी है वो सोन थी वियो बाठो ऐं आउं सॼी रात पढ़ियो आहियां ई बाठा सोन न जा कारण कहिड़ो सिधो अल्लाह जा बंदे वटायो फकीर अल्लाह जा बंदा कि तो मुझसे धोखो कयो फलाणो ही कि बा केड़ो धोखो कि तो अपने काल बाटी मथे 3 दफा कोरोना शरीफ पढ़ी फूंक मारी हो सोम थी वियो आऊं रात सही पढ़ियो आहे सही रात पढ़ियो ए बाठा सोन कोन थिया कावड़ जी लठ के फकीर तो अल्लाह जा बंदा वे ते भला जबान तुझी बाहर कट तुम्हारी बात हां मुझी जबान एक जड़ी है जहां तो के फर्क नजर ना आयो ते जो फर्क यो है तुझी जबान में तू सारो नहीं मान जो गिलाऊ कंदो आहे फाश कलामी कंदो आहे फालतू गालियों कंदो आहे ये जबान खेचे बार गले ये जबान इन जबान में हार तो वडी शे आहे गिला तो पूरी चीज आहे कैसा हसद जी गाल तो पूरी चीज आहे पर इन जबान में ये जबान जे करे के काने पर फालतू गाल करे दुनियावी गाल करे छिके पार में वटे चलिया ये जबान वो है जे जबान में अल्लाह जो जिक्र निकले थो इन जबान में अल्लाह जो जिक्र निकल तो रहे थो ये जबान हुआ जबान है जे जबान में कुरान शरीफ की तिलावत दी रहे थी ये जबान हुआ जबान है जे जबान में अल्लाह के महबूब मदीने के ताजदार मथे हमेशा दुरूद शरीफ जो विरद जारी रहे थो ये जबान फालतू जबान ना है ये जबान हुआ जबान है जे जबान में हमेशा अल्लाह जो जिक्र अल्लाह है बेशक ये जबान गालिन से नापाक ना है ये जबान फहश कलामी से नापाक ना है ये जबान दुनियावी गालिन से आलूदा ना है ये जबान पाक ना है इन पाक जबान से जरे अल्लाह जो कलाम पढ़ियो वने तो वो असर रखे थो अल्लाह जो कलाम जरे पाक जबान से पढ़ियो वने थो जाकिर जबान से पढ़ियो वने थो तब असर रखे थो असल में फर्क यो आहे क्यों असा जो बाकियो आहे अल्लाह जे महबूब वलिन जो बाकियो आहे अल्लाह जे नेक बंदन जो बाकियो आहे दिसण में सागी अखियो आहे पर असा जी नजर महदूद आहे असा जी नजर इन पर्दे जे पुठियां नथी पवे इन पर्दे का पोइ छा थिए पियो का खबर ना आहे पर अल्लाह पंहिंजे बंदन खे जेके अखियूं ॾिनियूं आहिनि वो अखियूं उन्हीं जी अख जी नजर रब तबारक व तआला जल्ल शान उन्हीं जी नजर में वो ताकत रखी आहे जैसी तक ॾिसण चाहिन ॾिसी सघनि था बेशक अवा चवंदा फालतू ॻाल्हि आहे फालतू ॻाल्हि ना आहे हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जरे अमीरुल मोमिनीन हुआ मस्जिद नबवी जे अंदर खुतबो ॾेई रहिया जुमे जो ॾींहुं सॼी उलमा खे ख़बर आहे खुतबो पढ़ियो पियो जुमे जे ॾींहुं मस्जिद नबवी जे मिंबर मथे पाण खुतबो शरीफ पढ़ंदे पढ़ंदे ऐं आवाज में या सारिया अल जबल या सारिया अल जबल पाण यो आवाज ॾिनो बड़ो हैरान हुआ कि सारिया जंग में उताने जर्नेल हो इस्लामी फौज जो जर्नेल हो मदीने जी फौज हो हिकिड़े बगाज़ मथे फौज वेल हो
ऐं अमीरुल मोमिनीन हिते खुतबो पढ़ंदे सारिया अल जबल ये को पिया फरमाए जॾहिं खुतबो पूरो थियो सहाबा इकराम अर्ज़ कयो या अमीरुल मोमिनीन ई सारिया अल जबल छा मामलो पाण फरमायो मूं खुतबो पढ़ियो पे ऐं जेके सहाबा इकराम ऐं मदीने जी जमात जेको वियल आहे आतंकवादी सां जंग में जेका वियल आहे उन जे लाइ थोरो मुश्किल वक़्तु हो आतंकवादी दहशतगर्द उन मथे अहिड़ो हमलो कयो हो उन टाइम अहिड़ो हमलो कयो उनजा पेर उखड़ण वारा हुआ तॾहिं मूं सिपह सालार खे हितां आवाज़ करे चयो जो सारिया पुठ मथे जबल रख जेको ते पहाड़ नज़र अचे पोइ पुठ मथे रख ऐं पोइ हमलो कर आतंकवादियुनि ते त उन जा पेर उखड़ी वेंदा हलिया ऐं तुंहिंजे साथियुनि खे पांव हटण जो मौक़ो न मिलंदो जो पुठियां जबल आहे पांव हटण जो मौक़ो न मिलंदो पुठियां पहाड़ रख ऐं पोइ हमलो कर सहाबा इकराम अर्ज़ कयो या अमीरुल मोमिनीन सारिया हितां सैकड़ो मील मथे आहे सैकड़ो मील मथे लड़ाई कई आहे अवां हितां ॾिसी रहिया आहियूं ऐं अवां जो आवाज़ उते पुॼी वेंदो हलियो जी हा मुंहिंजो आवाज़ रब तबारक व तआला जल शानहू जेकॾहिं चाहे थो त उते पुॼी वेंदो अल्लाह चाहे थो त उते पुॼी वेंदो पोइ जॾहिं हज़रत सारिया वापसि आया तॾहिं सहाबा इकराम पुछो पाण फरमायो आओ जंग जो पासो हिकदम जो पासो ॿिए नमूने हो दुश्मन असां मथे हावी हो तू ग़ालिब थी विया हुआ असांजा पेर उखड़ण वारा हुआ उल्टाणे हवा जे ज़रिए मूं आवाज़ ॿुधो ऐं सुञातो त आवाज़ अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक आज़म जो आवाज़ आहे ऐं पाण फरमाए रहिया हुआ ओ सारिया जबल जो पुठो रख ओ सारिया जबल जो पुठो रख मूं फौरन सिपाहियनि खे उन तरतीब सां जेको सो सफ़ बंदी कराए पोइ जो हमलो कयो त जंग जो पासो पलटी वियो हलियो ऐं आतंकवादी कटजण शुरू थी विया किथे मदीनो ऐं किथे हज़रत सारिया हुआ जबरदस्त फासिलो विचा पहाड़ आहिनि विचा ज़मीन जा नशेबो फराज आहिनि ऊंचाइयूं आहिनि चढ़ाइयूं आहिनि विचा दड़ा आहिनि विचा अरब जी सहरा जा धोरा आहिनि विचा दरख़्त ऐं झाड़ियूं आहिनि विचा कई मरहला आहिनि पर हज़रत उमर मस्जिद नबवी जे मिंबर मथी आवाज़ ॾींदा बि हू आवाज़ सारिया उते ॿुधे थो ऐं सिर्फ़ आवाज़ न हज़रत उमर जी अखि उते ॾिसे थी पंहिंजी अखि ऐं अल्लाह जे वलियुनि जी अखि में इहो फ़र्क़ु आहे अल्लाह जे वलियुनि जी जेका अखि आहे उनखे रब तबारक व तआला जल शानहू उहा ताक़त ॾिनी आहे हू दूर खां बि ॾिसी सघनि था हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम रात जो ख्वाब ॾिठो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फजर की नमाज पढ़ाइन पिया ये आका जे पर्दे फरमाइण खां पोइ जी ॻाल्हि आहे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पर्दो फरमायो तंहिंखां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ अमीरुल मोमिनीन हुआ हज़रत अबू बकर सिद्दीक़ पर्दो फरमाए विया तंहिंखां पोइ हज़रत उमर जो दौर हो जॾहिं हज़रत उमर जो दौर हो उन वक़्त जी ॻाल्हि आहे हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम सुता पिया ऐं सुते सुते ख्वाब ॾिसनि था जॾहिं ख्वाब ॾिठो ॾिसनि था त फजर जी नमाज आका पुठियां पढ़ा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां फजर जी नमाज पढ़ा पियो जॾहिं नमाज असां पढ़ी लाथी वेठासूं त हिकिड़ो माण्हू खजूरनि जी टोकरी भरे खणी आयो खजूरनि जी टोकरी उहा जी रखे आका माना रखे या रसूल अल्लाह कबूल फरमायो पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम बाटण शुरू कयूं तक़सीम करण शुरू कयूं तमाम सहाबा किराम उथिया ऐं लाइन करे ईंदा विया पाण सभिनि खे ॿ खजूरूं ॾींदा विया सभिनी खे ॾिनो हाणे ख्वाब जी हालत हज़रत अली चवे थो आऊं पहुतुसि आऊं बि आका महंदा वियसि आका महंदा हथ हलियमि त पाण ॿ खजूरूं ॾिनो मूं खिलंदे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह वरी अता फरमायो पाण फरमायो न ॿ काफ़ी आहे अली गुज़री विया ये चई ई ख्वाब जो थोड़ी देर खां पोइ सार थई निंड खां जागिया असान लगी वई फौरन उथिया वुज़ू करे ऐं हलिया मस्जिद नबवी में आया हज़रत उमर फारूक आज़म मुसल्ले मथे आहे फजर जी नमाज चालू आहे जमात में गॾिजी विया तारीख़ वाक़िआ तमाम किताबनि मौजूद आहे
नमाज में पाण जो बसो शामिल थी विया जमात में नमाज पढ़ियो जॾहिं नमाज पढ़ी लाथो उते वेठा हाणे जागते जी ॻाल्हि हू ख़्वाब जी ॻाल्हि ही जागते जी ॻाल्हि जॾहिं वेठा उते कोई माण्हू खजूरनि जी टोकरी भरे खणी आयो मदीने में खजूरूं जाम थी खजूरनि जी टोकरी खणी आयो अची हज़रत फारूक आज़म महंदा रखई हज़रत उमर महंदा या अमीरुल मोमिनीन क़बूल फरमायो त पाण उहा टोकरी रखी साहबा इकराम खे सॾु कयो अचो वठो हाणे साहबा इकराम लाइन लॻाई ॿ खजूरूं सभिनी खे ॾींदा आया हज़रत अली चवे थो आऊं बि आयुसि मूं बि जेको सो अॻ में खजूरूं वठण जे लाइ हथ रखियो त हज़रत फारूक आज़म ॿ खजूरूं खणी हथ में रखियो ॿ खजूरूं जॾहिं खणी हथ में रखिया तॾहिं मूं अर्ज़ु कयो या अमीरुल मोमिनीन अञा कुझु अता करियो पाण फरमायो इतनी ॾींदुसि छो त अल्लाह जे नबी बि तोखे ॿ ॾिनियूं हुयूं फारूक आज़म फरमाइनि था अल्लाह जे नबी बि तोखे ॿ ॾिनियूं हुयूं हज़रत अली फरमाइनि था आऊं हैरान थी वियुसि हलियो ख़्वाब ॾिठो आहे ख़्वाब ॾिसी आऊं सुठो हलियो पियो अचां अञा किथे बि नाहे वियो आहियां न कंहिंखे ख़्वाब सुञायो आहे न कंहिं सां हक़ीक़त बयान कई आहे मामलो छा आहे मूं अर्ज़ु कयो या अमीरुल मोमिनीन कि अवा छा पिया चओ हज़रत उमर फारूक आज़म चयो ओ अली तो अल्लाह जे महबूब खे ॿुधो कोन हो अल्लाह जे हबीब खे ॿुधो कोन हो अल्लाह जो महबूब फरमाईंदो हो इत्तक़ुल्लाह फिरासतल मुमिन यंज़ुरु इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन जी फिरासत खां बचो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे बेशक अल्लाह जो महबूब बंदो रब जे नूर सां ॾिसंदो आहे सिर्फ पंहिंजी अख सां असीं ॾिसूं था सिर्फ हिन अख सां असीं ॾिसूं था अल्लाह जा वली रब जे नूर सां बि ॾिसंदा आहिनि ही वीचारी ज़ाहिरी अख आहे जेका असांखे अल्लाह ते अदा कई आहे ऐं रब पंहिंजे महबूबनि खे पंहिंजो नूर अदा कंदो आहे उहो नूर सां ॾिसंदा आहिनि हज़रत अली ख़ामोश थी विया ऐं उहो आका जो कलाम हज़रत अली खे बि जेको यादि अची वियो हज़रत अली खे ख़बर हुई आका हिकिड़ो दफ़ो फरमान जारी कयो हो ओ अली तूं वञ हिकिड़ी औरत मदीने खां मके वञी रही आहे उन वटि हिकिड़ो ख़त आहे हिकिड़ी औरत मदीने खां मके वञी रही आहे उन वटि हिकिड़ो ख़त आहे उहो ख़त वठी आहे उहा औरत असांजो राज खणी आतंकवादी वटि वञे पई मके जे दहशतगर्दनि वटि वञी रही आहे उहो राज आहे उहा औरत जासूस आहे उनखे पकड़े वठी आहे उन वटि ख़त आहे हज़रत अली जवान वठी ऐं फौरन घोड़ा दौड़ाया मके जी राह मथे मके जे रस्ते मथे उन औरत खे वञी पुगा रसिया वञी गिरफ़्तार कई औरत गिरफ़्तार करे पाण फरमायो तो वटि ख़त आहे जो बिल्कुलु न तलाशी वठी वई ख़त लिखतो कोन हज़रत अली फरमायो तो वटि ख़त आहे ज़ाहिर कर न त क़त्ल करोसि अल्लाह जो महबूब फरमायो आहे उन ज़बान सां फरमायो आहे जेका ज़बान हक़ जी तर्जुमान आहे उन ज़बान सां फरमायो आहे ग़लत नथो थी सघे अल्लाह जे हबीब ने फरमायो आहे त इहा ॻाल्हि ग़लत नथी थी सघे पाण फौरन मियान में तलवार कढी ऐं औरत मथे लहराई चई ख़त निकाल ख़त कट न त जेको तुंहिंजो ही सरुरा चवंदसि औरत फौरन इन मथे जी चोटी में वेड़े ख़त विधियल हो वारनि जेको गुठड़ी बदल है इन गुठड़ी के अंदर ख़त रखियल हो कॾहिं न अल्लाह के महबूब वो पूरो राज अख असां जहिड़ी ॾिनी आहे ज़ाहिर में उन जी अख ऐं असांजी अख में फ़र्क़ु न आहे पर उन जी अख उहा आहे जे अख सां उहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदा आहिनि ऐं ज़ाहिरी नज़र सां असीं ॾिसंदा आहियूं असीं ज़ाहिरी नज़र सां ॾिसंदा आहियूं अल्लाह जा वली नूर वारी अख सां ॾिसंदा आहिनि जेको रब जो नूर आहे उन सां ॾिसंदा आहिनि हदीसूं ऐं वाक़ियात भरिया पिया आहिनि अल्लाह जे महबूब वलियुनि जा उन जा हथ असांजे हथनि जहिड़ा आहिनि पर रब तबारक व तआला जल शानहू उन जी परहेज़गारी जे कारण उन जी जेको आहे सो तक़वा जे कारण उहो ताक़त अलाह अता कई आहे जो असांजे हथनि में उहा ताक़त न आहे अल्लाह जे महबूब जी हदीस कुदसी आहे
रब तबारक व तआला जल्ल शानो फरमाए तो मुंहिंजो बंदो नफली नमाज पढ़दे पढ़दे एतिरो मूंखे क़रीब थींदो आहे, एतिरो क़रीब थींदो आहे, एतिरो क़रीब थींदो आहे हत्ता अहबबतहु, ऐं हुन सां मुहबत करण लॻंदो आहे। बेशक सुभान अल्लाह। बंदे सां मुहबत कंदो आहे ऐं पोइ जॾहिं आउं हुन सां मुहबत कंदो आहियां पोइ छा थींदो आहे? समाउल्लज़ी यस्मउ बिही, ऐं हुनजी समात बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हू ॿुधंदो आहे, ऐं हुनजे कननि जी ताक़त बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हू ॿुधंदो आहे। व बसरहुल्लज़ी युबसिरु बिही, ऐं हुनजी अखियुनि जी ताक़त बणिजी वेंदो आहियां जंहिंसां हू ॾिसंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जंहिंजे कननि जी ताक़त बणिजी वञे तो भला हू न ॾिसे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, सम्झो था न? जी। दुरुशी पढ़ो, दुरुशी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि या रसूलुल्लाह या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अल्लाह जा जेके नेक बंदा आहिनि, अल्लाह जा महबूब बंदा आहिनि, उन जी अदाउनि खे ॾिसी, उन जी अदाउनि खे ॾिसी कई इंसाननि कलमा पढ़ी ऐं मज़हब इस्लाम क़बूल कयो। उन जी अदाउनि खे ॾिसी, उन जी जेको सो चेहरे खे ॾिसी अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जा कई बंदा राह रास्त मथे अची विया, तौबा करे ऐं अल्लाह वारनि जो रस्तो इख्तियार कयो। अल्लाह जा महबूब बंदा अहिड़े नमूने पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिन था, अहिड़े नमूने पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिन था जो उन जो उथियण, उन जो विहण, उन जी हरकत करण, उन जो हलण, उन जो खाइण, उन जो पीअण सब कुछ अल्लाह जे लाइ हूंदो आहे। सब कुछ अल्लाह जे लाइ हूंदो आहे। जॾहिं हू पंहिंजो सब कुछ अल्लाह जे लाइ करे छॾीनि था त पोइ रब तबारक व तआला जल्ल शानहू जी रज़ा बि उन्हनि जे लाइ थी वञे थी। बेशक अल्लाह जी हू ये चाहिनि था, जीअं चाहिनि था रब उहो करे थो। ऐं पहिरीं हदीस शरीफ में ईंदो आहे त अल्लाह जो महबूब हज़रत पीरान पीर दस्तगीर महबूब सुबहानी फरमायो आहे। हज़रत पीरान पीर दस्तगीर महबूब सुबहानी खां पुछियो वियो, साईं मामलो छा आहे, हक़ीक़त छा आहे, ही करामतूं अहिड़े नमूने जूं करामतूं? अवां इशारो करियो त मजलिस मथे बारिश बंदि थी वञे हली ऐं ॿाहिरि वसंदी रहे। अवां इशारो करियो त आवाज़ ॾींदड़ चील मजलिस में जाजी किरे ऐं जॾहिं अवां जी नसीहत वाइज़ बंदि थिए त उहा ज़िंदा थी हली वञे। अवां जेकॾहिं इशारो करियो त 12 सालनि जो ॿुधल ॿेड़ो तरीअ जे कारण छा आहे, इन जो जेको असांखे सम्झायो हज़रत पीरान पीर महबूब सुबहानी फरमाइनि था 15 साल तक अब्दुल कादिर कुछ भी न कयो। अब्दुल कादिर ईअं कयो थे जीअं मुंहिंजे रब चाहियो थे। अब्दुल कादिर पंहिंजी रब जी रज़ा खां अलावा करे पाणी बि न पीतो, खाधो बि रब जे हुक्म सां खाधो। 15 साल तक अब्दुल कादिर अहिड़े नमूने ज़िंदगी गुज़ारी जीअं रब चाहियो थे। ऐं हाणे जी अब्दुल कादिर जीअं चाहे रब उहो करे ॾिए। बेशक सुभान अल्लाह। बेशक हाणे जीअं अल्लाह या रसूल अल्लाह या अली या अली। त अल्लाह जा वली उहे आहिनि जॾहिं उहे अल्लाह जा थी वञनि था त रब तबारक व तआला जल्ल शानहू उन्हनि जी इज़त ऐं उन्हनि जी आबरू जहान जे अंदरि वधाए छॾे थो, उन्हनि जी मुहबत जहान जे अंदरि वधाए छॾे थो। ऐं रब तबारक व तआला जल्ल शानहू उन्हनि जी मर्ज़ी रखे थो, उन्हनि सां मुहबत रखे थो। हदीस क़ुदसी जे मुताबिक़ रब तबारक व तआला जल्ल शानहू फरमाए थो, ऐं उन जी अख जी ताक़त थो वञा थो जंहिंसां हू ॾिसे थो, ऐं उन जे कन जी ताक़त थो वञा थो जंहिंसां हू सुणे थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू फरमाईंदो आहे हथ हुन जा हूंदा आहिनि ऐं पकड़ण जी ताक़त मूं रब जी हूंदी आहे। हज़रत गौसुल आलमीन मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह तआला अलैह जॾहिं खुरासान जे पहाड़नि में अल्लाह जी इबादत में मशगूल हुआ, इबादत कंदा हुआ, मुजाहिदा कंदा हुआ घरनि में पहाड़नि में, त उते पाण हिकिड़े पहाड़ मंझि उते कंहिं जॻह मथे हुआ, ॾिठो हिकिड़ो कोड़ो काठियुनि जी भरी खणे ज़ईफ़ुल उम्र
काठियुनि जी भरी ॿधी असां खणण जी कोशिश करे हू खणे थो कोन था खजे नथी पाण हली उते आया फरमायो बुढ़ा ही काठियुनि जी भरी हेॾी तो कई वई तुंहिंजी उमिरि वॾी लॻे पई तूं ज़ईफ़ बि आहीं ही हेॾी भरी काठियुनि जी हुन चयो नौजवान छा करिया सुञातई कोन थे चई नौजवान मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह ताला अलैहि नौजवान हुआ ऐं खुरासान जे पहाड़नि में मुजाहिद ऐं इबादत कंदा चई नौजवान छा करिया मुंहिंजूं नियाणियूं आहिनि मूं वटि पुटु न आहे कमाइण वारो मुंहिंजूं नियाणियूं ऐं मुंहिंजी घरवारी मुंहिंजे घर रहनि था ऐं ॾींहं जो काठियुनि जी भरी करे खणी वञा थो शहर में विकिणा थो ऐं उन्हनि जा जेके ॿ टका मिलनि था उहो हिकिड़ो टको असीं खाई घर में वापराईंदा आहियूं ऐं हिकिड़ो टको वरी बचाए रखंदो आहियां मूंखे मुंहिंजी नियाणियुनि जी निकाह बि कराइणी आहे निकाह बि करणी आहे ऐं ज़बरदस्त ग़रीब आहियां असांजे शहर जो वॾे में वॾो ग़रीब आऊं आहियां मोहताज आऊं आहियां ऐं ही ॾींहं अलाए कॾहिं लहंदा कॾहिं अल्लाह रिज़्क़ ॾींदो को ख़बर न आहे ही काठियुनि जी भरी चाहियां थो जेतिरियूं ॿ काठियूं वधीक मिलनि ॿ काठियूं वधीक हुजनि एतिरियूं हुते तोल में वधीक थींदियूं त 2 टका वधीक मिलंदा इन लाइ करे वॾी भरी खणा थो पाण फरमायो हिन मां थोड़ियूं काठियूं घटि कर रुवेश हाणे ही काठी हेॾी भरी तोखां कोन खजंदी चई न न न तूं जॾहिं आई त मूंखे खणाए रखा हज़रत गौसल आलमीन उन काठियुनि में हथ विझाए काठियुनि में हथ विझाए ऐं उनजे मथे मथे काठियूं रखाई नौजवान खे चई उन बूढ़े चयो ओ नौजवान तूं लॻी त ख़ूबसूरत पियो तुंहिंजो मुंहुं मथे निशान आहे तो मूंखे भरी काठियुनि जी खणाई आहे पर हाणे हितां वञा थो जेकॾहिं रस्ते में थाॿो खाई किरी पियसि ऐं ही काठियुनि जी भरी वरी किरी पई त केरु खणाईंदो हज़रत गौसल आलमीन फरमायो हाणे इहा भरी न तोखे खणणी आहे ऐं न को किरणी आहे न को किरणी आहे न को खणणी आहे बस अॼु अल्लाह फज़ल कंदो इहा भरी तो मथां लही वई बेशक सुभान अल्लाह उ काठियुनि जी भरी वीचारो खणे थो थबा खाईंदो अचे पियो ऐं जेकॾहिं किरी पई त केरु खणाईंदो मोड़ो बि थी वियो हो काफ़ी देरि गुज़री वई हुई खणी चई हाणे राति थी हुई ऐं घर वञा खणी सुबुह जो भरी ॾियण वेंदुसि हींअर मकण हूंदा रबड़ी पी सुम्ही रहंदासीं बाज़ार में सुबुह जो वञी भरी विकिणंदुसि उहा काठियुनि जी भरी खणी ऐं पंहिंजे घर आयो घरवारी ऐं बचन बि जेको आहे हुनजो इंतज़ार पई कयो हे बूढ़ो अञा न आयो राति पई हुई हली अंधो माण्हू आहे ज़ईफ़ आहे अलाए काॾे किथे किरी पियो वीचारो या किथे हुनखे जेको आहे सो कोई तकलीफ़ पुॼी हुई फिक्र में हुयूं तेसीं बूढ़े अची नथो कढे ख़ुशि थियूं घरवारियूं बचियूं बि ऐं घरवारी बि घोड़ी आयो काठियुनि जी भरी हलायो भरी खणी पंहिंजे घर अंदर आयो जीअं रखियो उतां घरवारी ॾीओ अॻे ॿारींदा हुआ लाइटूं न हुयूं उ चिराग खणी आई कि भरी त वॾी खणी आयो काठियूं जी जबरदस्त काठियूं खणी आयो जीअं हू चिराग खणी आई आग खणी आई ॾीओ या चिराग खणी आई त काठियुनि जी नेड़ो जॾहिं चिराग आयो त काठियूं चमकनि पयूं औरत हैरान थी वई काठियूं चमकनि पयूं ही लाल लाल नज़र अचनि पयूं ही जोत इन जी चमक जे अंदर नज़र अची रही आहे मामलो छा आहे ही काठियूं चमकनि पयूं कारण छा आहे हू रोशनदान या ॾीओ चिराग चओ जेकी चओ खणी काठियुनि वेठो आई काठियुनि खे सही नमूने निहारई त शकल जे हिसाब सां हू काठियूं आहिनि पर ॾिसण में सोन सुभान अल्लाह उन्हीं जी हैरत बदली चुकी है उन्हीं जो रंग बदली चुको है औरत हैरान थी वई उन्हीं मुझे हिकड़ी काठी खणी जोत जे पासे में जाई काठी भॼे पई त भॼे न पई हू सोन आहे डोकरे खे वञी गिरबान वा पकड़ाई डोकरा ही तू छा करे आयो आहीं कंहिंजे जो सो खज़ाने में खाक भरी आयो आहीं तो किथे खाक भरियो आहे ही काठियूं अॼु कहिड़ो करे आयो आहे जो गुरु बेचारो सास से अञा ससकियो पाणी बन पई तो कि मरे तोखे छा तकलीफ़ थी पई काठियूं चई न अॼु काठियूं न आहिनि ही ॿियो माछड़ा लॻी पई आहे ही अलॻि सां नज़र अचनि पियूं काठियूं न आहिनि तो किथां काठियूं कयूं आहिनि अॻे जंहिं डूंगर मां करियां त उतां ई करे आयो उतां ई उन सीमाड़े मां काठियूं करे आयो ही पंहिंजो खुरासान जो डूंगर इन मज़ा करे आयो आहे चई न अॼु तूं ॿिए किथां काठियूं करे आयो चई हुन जो अल्लाह जो कसम उतां ई काठियूं करे आयो अॻे जंहिं दखरनि मज़ा झाड़नि मज़ा काठियूं भञे थो उतां ई भञे खणी आयो आहे छोकिरी चयो त पोइ ही छा आहे ही काठी आहे
पूरे जी नजर पई साहे मथे, पूरे जी नजर पई रोशनी मथे, त काठी काठी नजर न पई अचे, काठी जेको आहे सोन जी नजर पई अचे। पूरो उतां उथी काठियुनि जे भरी में वटायो, भरी वटायो त पूरियूं काठियूं उनी में चमक नजर अचे पई, अलग से काठियूं लगियूं पियूं आहिनि। पूरे जो ही मामलो छा आहे? पूरे खे यादि आयो डोकरी ही काठियूं खणी आयो आया भनियूं बि मूं आहिनि, भरी बंदी बि मूं आहे, पर अॼु हिन काठियुनि खे हिकिड़े नौजवान जा हथ लॻा हुआ, उन जा हथ जेके लॻा हुआ मूंखे लॻे थो त उन जा हथ ॾिसण में असांजे हथनि वारा हुआ, पर उहो अल्लाह जो वली हो, उन जा हथ लॻा, उन जे हथनि जी इहा करामत आहे जो काठियूं बदिलजी सोन थी वई हुई। सुभान अल्लाह, बेशक काठियूं बदिलजी सोन थी वई हुई। इहो उन अल्लाह जे वली जे हथनि जी करामत आहे। ऐं मूंखे खणाए काठियूं, तंहिंखां पोइ हुन चयो हो जो घोड़ा हाणे इहा भरी तोहमत हमेशह जे लाइ लही वई, बेशक सुभान अल्लाह, हमेशह जे लाइ लही वई हली। अल्लाह जा वली आहिनि, अल्लाह जा वली, उहे अल्लाह जा महबूब वली आहिनि। जेकॾहिं उन जो हथ हरकत करे थो, हले थो, अहिड़ा कजे थो त रब जी रज़ा जे ख़ातिर, अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर उन जो हथ उछंदो आहे, उन जो हथ खजंदो आहे। जेकॾहिं उहे उंगली बि हिलाइनि था त रब जी रज़ा जे ख़ातिर। ऐं असांजा हथ कॾहिं गंदम जा आहिनि, कॾहिं बेकार जो कंहिं कमनि में लॻा पिया आहिनि, कॾहिं ॾुखोनि में लॻा पिया आहिनि, कॾहिं कहिड़े कमनि में लॻा पिया आहिनि। अल्लाह जा वली उन जो हर क़िस्म जो कम, हर जो फेल, हर अमल रब जी रज़ा जे ख़ातिर हूंदो आहे। इन जे लाइ अल्लाह जे कलाम फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून, उहे बंदा आहिनि, उहे अल्लाह जा बंदा अहिड़ा आहिनि जिन ईमान त आंदो आहे, इन सां गॾोगॾु साहिब तक़वा आहे। बेशक ऐं अल्लाह जे महबूब तॾहिं फरमायो इज़ा ज़ुकिर अल्लाह, जॾहिं उन खे अवां ॾिसो त पोइ रब यादि अचे, बेशक उन खे अवां ॾिसो त पोइ रब यादि अची वञे। इहे अल्लाह जा महबूब बंदा जॾहिं उन जी असीं ज़ियारत करियूं था त अल्लाह यादि अचे ऐं उन जी सोहबत, उन सां गॾु वेहणु एॾो ज़बरदस्त फ़ाइदेमंद आहे, एॾो फ़ाइदेमंद आहे जो अल्लाह जो बंदो जेसीं तक अल्लाह जे उन महबूब बंदे सां गॾु रहे थो उहा इबादत लिखियो वञे थी। बेशक सुभान अल्लाह। अवां जेकॾहिं के अल्लाह जे वली सां गॾु वेठा आहियूं, अवांखे ख़बर असीं हिकिड़े आम बंदे सां गॾु बि वेहूं था, कॾहिं कंहिं वॾेरे सां गॾु वेहूं था, कॾहिं कंहिं मालदार सां गॾु वेहूं था, कॾहिं कंहिं दुनियादार सां गॾु वेहूं था, कॾहिं कंहिं दौलत वारे सां गॾु वेहूं था, कॾहिं कंहिं वॾे जेको आहे हुकुमरान सां गॾु वेहूं था। उहो असांजो वेहणु अलॻि आहे, पर अल्लाह जो महबूब बंदो जेको आहे उन सां गॾु जेकॾहिं वेहूं था त वेहणु अलॻि आहे। बेशक सुभान अल्लाह। यक ज़माना सोहबते बा औलिया बहितर अज़ 100 साला ताअते बेबिया। बेशक हिकड़ी घड़ी आऊं नथो चवां, हज़रत मौलाना रूम रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत मौलाना जलालुद्दीन रूम रहमतुल्लाह अलैह, मौलाना रूमी, जंहिंजी असांजे तमामु इदारनि में, चाहे कंहिंजो बि इदारो हुजे, टोटल इदारनि में अॼु खां पहिरीं हमेशह उन जो कलाम ऐं किताब पढ़ायो वेंदो। अॼु बि वॾी एहतराम जी नज़र सां ॾिठो वञे थो। सोहबते बा औलिया बहितर 100 साला ताअते बेरिया। हिकड़ी घड़ी जे अल्लाह जे वली जी ख़िदमत में तूं गुज़ारींदे त 100 साल जी बेरिया इबादत खां भली आहे। घणे 100 साल बेरिया इबादत। असीं नमाज़ूं पढ़ूं था रिया वारियूं आहिनि, पाण नमाज़ूं कहिड़ियूं पढ़ूं था, बोल साहब ॾिसे बीमारी पढ़ूं सही वञूं, फलाणो देख से नमाज कोन पढ़े, फलाणो पासे नमाज कोन पढ़े, इन करे असीं नमाज पढ़ूं था। ये नमाज रिया वारी नमाज आहे। इन नमाज जी को बि अहमियत न आहे। नमाज उहा आहे जेका सिर्फ़ अल्लाह जे ख़ौफ़ में पढ़ी वञे, बेशक रब जे ख़ातिर पढ़ी वञे। असल नमाज उहा नमाज आहे ऐं उहा नमाज 100 साल जी इबादत। इन में सिर्फ़ फर्ज़ नमाज़ूं न, इन में वाजिब बि गॾु आहिनि, सुन्नतूं बि गॾु आहिनि, नफ़ली नमाज़ूं बि गॾु आहिनि। तमामु नमाज़ूं, तमामु इबादतूं ताअते बेरिया 100 साला ताअते बेरिया, पूरी इताअत 100 सालनि जी उन खां भली हिकड़ी उहा घड़ी आहे जेको अल्लाह जे वली जी ख़िदमत में वेही गुज़ारी। बेशक अल्लाह हज़रत इमाम आज़म अबू हनीफा हनफी आहे न, सभु कंहिंखे बि पुछो केरु आहे हिते, कंहिंखे बि पुछो
कंहिंखे बि पुछो केरु आहे चवंदो हनफी आहे ये ना केरु आहे मंगरियूं आहे केरु आहे समझो आहे केरु आहे रहमो आहे त असांजी सुञाण आहे इहा असांजी पहचान आहे ई ज़ात पात असांजी पहचान आहे असीं सभु मोमिन आहियूं असल असांजी ज़ात मोमिन आहे ईमान वारा ऐं उन मंझि पोइ पहचानूं असांजूं आहिनि चार इमाम हक़ मथे आहिनि मालिकी हज़रत इमाम मालिक खे मञूं था हंबली हज़रत इमाम अहमद बिन हंबल खे मञूं था शाफ़ी हज़रत इमाम शाफ़ी खे मञूं था ऐं असीं हनफी आहियूं हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा खे मञूं था हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा खां कंहिं पुछो क़िबला तव्हांजी उमिरि घणी आहे सवाल कयो कंहिं उमिरि घणी आहे तॾहिं पाण फरमायूं 2 साल अजीब जवाब है या ना है समझो मैं गाल हींअर के 60 साल के माण्हू खां पुछो त उमिरि केतिरी आहे त उहे मुंहिंजी उमिरि 2 साल है त पाण टहक ॾींदासीं खिलंदासीं ही चरियो आहे या असांखे चरिया सम्झे थो पाण फरमायूं 2 साल माण्हू पुछण वारो हज़रत इमाम आज़म जी सोबत में वेहण वारो उनखे ख़बर हुई पाण जो चवनि था उहो बेसबब न आहे ये वाहियात का ॻाल्हि न आहे हिन जो को कारण हूंदो तॾहिं पुछो क़िबला ईअं छो 2 साल छो ॾसियो था तॾहिं हज़रत इमाम आज़म फरमायो ऐं मुंहिंजी उमिरि जा सिर्फ़ 2 साल घणिया थो जेको हज़रत इमाम जाफ़र सादिक़ जी ख़िदमत में गुज़ारिया बेशक सुभान अल्लाह हज़रत इमाम जाफ़र सादिक़ केरु हज़रत इमाम जाफ़र सादिक़ हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर जो हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन हज़रत इमाम हुसैन जो हज़रत इमाम हुसैन हज़रत अली करमल्लाहु वजहल करीम जो बेशक सुभान अल्लाह अम्मा फातिमा जो शहजादो इमाम हुसैन जो हज़रत इमाम हुसैन जो पोटो हज़रत इमाम जाफ़र सादिक़ हज़रत इमाम जाफ़र सादिक़ जी ख़िदमत में जेको 2 साल मूं गुज़ारिया उहे मुंहिंजी उमिरि जा ज़मीनी वक़्त मञिया बेशक सुभान पाण फरमायो लो लासनतान लहलक नुमान पाण फरमायो जेकॾहिं 2 साल उहो न हुजनि त नौमान हलाक थी वञे नौमान हज़रत इमाम आज़म जो नालो अबू हनीफ़ा जो पे ये संदन कुनियत आहे नालो नुमान आहे पंहिंजे इमाम जो नालो कहिड़ो आहे नौमान हज़रत नौमान बिन साबित पाण संदन नालो नौमान आहे ऐं मशहूर आहिनि अबू हनीफ़ा जे नाले नौमान नालो आहे फरमाइनि था लौ लासनतान लहलक नौमान फरमाइनि था जेकॾहिं 2 साल न हुओ त ही नौमान हलाक थी वञा उहे 2 साल कहिड़ा जेको हज़रत इमाम जाफ़र सादिक़ सां गॾु गुज़ारिया बेशक असीं उन इमाम खे मञण वारा आहियूं उन इमाम खे मञण वारा आहियूं जेको इमाम अहले बैत खे एॾी ज़बरदस्त जेको आहे सो मुहबत जी नज़र सां ॾिसे अल्लाह वारनि खे अहले बैत जे फर्द खे पंहिंजो शेख मञे थो ऐं पंहिंजो सभु कुझु मञे थो हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा हज़रत इमाम जाफ़र सादिक़ जो शागिर्द आहे मुअतक़िद आहे मुरीद आहे ऐं जेके सभु कुझु फरमाए थो मिलियो हज़रत इमाम जाफ़र सादिक़ बेशक सुभान अल्लाह हज़रत इमाम जाफ़र सादिक़ वो जेको सो अल्लाह जा महबूब बंदा ऐं अल्लाह जो ज़बरदस्त बानू आहे हिकिड़ी मौक़े जो वाक़ियो आहे त ख़लीफ़ो वक़्त जो उताणे शहनशाह हरम पाक आयल हिन वॾी ॻाल्हि ख़तमु करियां थो त अॼु त आम उते ज़बरदस्त पब्लिक पुलिस लॻी सॼी लॻी त भई बादशाह जे लाइ जॻह करियो बादशाह जे लाइ जॻह करियो बादशाह जे लाइ जॻह करियो बादशाह ज़ियारत जे लाइ अचे थो हरम शरीफ़ तवाफ़ जे लाइ अचे थो पुलिस अमल आहे उनजे बावजूदि पब्लिक कंट्रोल न पई थिए पब्लिक कंट्रोल नथी थिए माण्हू नथा पिया वञनि ऐं ज़बरदस्त नमूने पुलिस खे हाणे सफ़ू मथी बीहारियो तॾहिं बादशाह आयो ऐं हजर असवद खे चुमी ॾेई तवाफ़ करे वञी पायूं ॾिठो पोइ हिते वञी वेही रहियो ऐं हाणे पब्लिक खे इजाज़त मिली वई वरी पब्लिक तवाफ़ में ऐं उन ई नमूने अज़दहा माण्हू जो लॻो पियो एतिरे में हिकिड़ो चंड जे चेहरे वीचारे वारो नूरानी चेहरे वारो हिकिड़ो नौजवान निकिरे थो ऐं अची दाख़िल थिए थो माण्हुनि खे नज़र पवंदी अचे माण्हू हिकदमि पासे थींदा वञनि पिया जॻह ॾियनि था सिर्फ़ु अदब सां बि ज़ियारत कनि था ऐं उहो अल्लाह जो बंदो अचे पियो ज़बरदस्त जेको आहे सो वक़ार सां सुकून सां अचे पियो काबतुल्लाह शरीफ़ जे नज़दीक अचे थो हजर असवद खे बोसो ॾिए थो तवाफ़ करे थो ऐं माण्हू जो अज़दहा काबतुल्लाह शरीफ़ खे माण्हू जूं नज़रूं हटियूं वञनि थियूं उन अल्लाह जे बंदे मथे नज़र वाड़ियो वञनि थियूं माण्हू उन जी हिकिड़ी झलक ॾिसण जे लाइ बेताब नज़र अचे
पब्लिक बादशाह हैरान थी वञो ही केर आहे माण्हू काबतुल्ला शरीफ मथां नज़रूं हटाए हिन जी ज़ियारत कनि था ही नौजवान केर आहे तो उते अरब जो ज़बरदस्त शाइर वेठो हो अर्ज़ुक ग़ालिबन नालो हो ज़बरदस्त शाइर हो उन वेठे वेठे चयो ओ बादशाह सलामत तू हिन नौजवान खे सुञाणी नथो छा तोखे ख़बर हुअणु खपे ही गुलिस्तान फातिमी जो महकमो सुभान अल्लाह ही नौजवान वो आम नौजवान ना है ही अल्लाह जे महबूब जो ॾोहिटो हज़रत इमाम जाफ़र सादिक़ आहे जंहिंखे ॾिसण लाइ पब्लिक इन नमूने उमड़ी रही आहे जंहिंजी ज़ियारत करण जे लाइ पब्लिक इन नमूने जो सैलाब जी तरह मथे जमड़ी रही आहे ही हज़रत इमाम जाफ़र सादिक़ आहे पाण त उन टाणे जो नौजवान हुआ आबिद हुआ अखियुनि मुंहिंजा जॾहिं काबतुल्ला शरीफ जे क़रीब पुॻा त अखियुनि मुंहिंजा ॻोढ़ा वही पिया ऐं काबतुल्ला शरीफ जो गिलास जले रोना पे एतिरे सोधी रोना जो सारी पब्लिक में जो सोच प्यारो पे ॾिनो बेशक सुभान अल्लाह अल्लाह जे वलियुनि जी अल्लाह जे महबूब बंदनि जो मजलिसूं नेक मजलिसूं आहिनि असीं इन मजलिस जे अंदरि विहूं था त कुझु पिराइणो छा आहे अल्लाह जो ख़ौफ़ असीं ख़ुदि खे पंहिंजे पाण खे सुधारियूं अल्लाह जे महबूब वलियुनि जी ज़िंदगी मथे ढालियूं असीं अल्लाह जे वलियुनि जी ज़िंदगी एतिरे जे लाइ पढ़ूं था उन जी ज़िंदगी एतिरे जे लाइ सुणूं था त असीं बि इन गस मथे बेशक अल्लाह जे वलियुनि जे नक्शे क़दम मथे अल्लाह जा असीं अल्लाह जा वली नथा थी सघूं पर उन जे नक्शे क़दम मथे हली उन जे सदके पार थी सघूं था बेशक उन जे सदके पार थी सघूं था मोती मारफत सा क्या सच्चा सोजाऊं अताइब मिन ज़ंबे कमन ज़ंब लाज कमन ला ज़ंब लहू या खट खटियाऊं उन्हीं जी आऊं बरकत पार लंघाया छा फरमाया उन्हीं जी बरकत से मुआरो पार भी लंघाए पार इशा अब्दुल्दी बिटाई फरमाए जो अल्लाह जा महबूब बंदा आहिनि उन्हीं जी बरकत सां उन्हीं सां जेका मुंहिंजी मोहब्बत आहे उन मोहब्बत जे करे मुंहिंजो बेड़ो पार थिए अल्लाह जे महबूब जे सहाबी अर्ज़ कयो हो या रसूल अल्लाह क़यामत करे थींदी या रसूल अल्लाह मत साथ क़यामत करे थींदी पाण फरमायो वमा लहा तो क़यामत जी लाइ तयारी कई आहे उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह का बि तयारी न आहे का बि तयारी न आहे पोइ पाण फरमायो तो वटि छा आहे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह बस एतिरी शइ आहे जो आऊं अवां सां मोहब्बत करियां थो अबू बकर सिद्दीक़ सां मोहब्बत करियां थो उमर फारूक आज़म सां मोहब्बत करियां थो अल्लाह जे महबूब फरमायो अंत मा मन अहबब्त तू उन्हीं सां क़यामत जे ॾींहुं ऐं जन्नत में गॾु हूंदे जंहिं सां मोहब्बत करिए बेशक सुभान अल्लाह जन्नत में उन्हनि सां गॾु हूंदे जंहिं सां मोहब्बत करिए थो असीं भी अल्लाह जे वलियुनि सां मोहब्बत करियूं था अल्लाह जे महबूब जे फरमान जे मुताबिक़ जे अल्लाह जे हबीब फरमायो तू उन सां गॾु हूंदे जंहिं सां मोहब्बत करीं असीं जंहिं सां मोहब्बत करियूं था अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखे उन जे नक्शे क़दम मथे हलाए उन सां असांजी मोहब्बतूं क़ाइम ऐं दाइम रखे त क़यामत जे ॾींहुं उन जे वसीले पुरसरात खां बि पार थियूं हिसाबो किताब में अल्लाह तबारक व तआला जल शानहू उन जे सदके सवलाई अता फरमाए उन जे सदके रब तबारक व तआला जल शानहू गुनाह माफ़ फरमाए ऐं जन्नत में जाइ अता फरमाए अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।